बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 100 न्यूज़ में भली कार। मीरपुर माथेलो में 100 न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज कलवर मूजिब तंजीम नाथख्वान इतिहाद सिंध तालका मीरपुर माथेलो पारा हिंदू इंतहा पसंद बीजेपी पारा आकाए करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में ॻाल्हायल गुस्ताखाना अल्फाज खिलाफ़ DHQ प्रेस क्लब मीरपुर माथेलो में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मरकज़ी उहिदेदार सदाकत अली महर, ज़िले घोटकी जे सीनियर नायब सदर मोहम्मद शरीफ नायच, तालका मीरपुर माथेलो जे सदर सदाम हुसैन चडड़, ताज मोहम्मद नायच, अली हसन चडड़ चयो ता असां मोदी सरकार खे ख़बरदार करियूं था पंहिंजी ज़बान ते ज़ाब्तो आणियो ऐं आकाए करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में ॻाल्हाईंदड़ खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। हुकूमत खां मुतालबो कयूं था त इंडिया जे सफ़ीर खे फिलफौर निकाली ॾेई मुस्लिम उम्मा मां बेचैनी ख़त्म कई वञे।